नाज़िन खंडू जे अली वारिस ग्राउंड में क्रिकेट टूर्नामेंट करायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी टीमुनि हिस्सो वरितो। उन्हां वाले सारी सुता मोहम्मद जुमन चौहान जी ही रिपोर्ट। हाँ जी बिल्कुल, असां हिन वक्त अली वारिस ग्राउंड ते मौजूद आहियूं, जिते हिकु ॾींहं जे लाइ टूर्नामेंट जो आगाज़ कयो आहे। टूर्नामेंट ते जेके ख़ासि महिमाननि जा टूर्नामेंट जा ऑर्गेनाइज़र आहिनि, हुननि सां ॻाल्हि ॿोल करियूं था, ॾिसूं था उन हवाले सां मेहरान टीवी सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति वंडनि था। मेहरान टीवी जी तमाम घणी मेहरबानी है। मटियारी ज़िलो तमाम घणो खूबसूरत ही ग्राउंड मोहम्मद रहीम खोसे साहब पंहिंजी कोशिशुनि सां, पंहिंजे दोस्तनि जी कोशिशुनि सां ही ग्राउंड ठाहियो आहे। इन तरीक़े सां टूर्नामेंट बि ऑर्गेनाइज़ कयो अथनि, त जीअं असांजे छोकिरनि खे टैलेंट खे PCB तरफ़ां मञता मिले ऐं उहा मञता मिले उन्हनि खे, ऐं इहे छोकिरा जेके आहिनि अॻियां पाकिस्तान जी नुमाइंदगी कनि। जेके हिते अहिड़े पुख़्तबिल इलाइक़ा जीअं हूंदा आहिनि असांजा सिंध जा, जिन सां नाइंसाफ़ी थी रही आहे हींअर हिन वक़्तु PCB जे तरफ़ां जेके टंडो मोहम्मद ख़ान डिस्ट्रिक्ट आहे 17 साल थिया आहिनि, टंडो अलायर डिस्ट्रिक्ट आहे, मटियारी डिस्ट्रिक्ट आहे 17 साल थी चुका आहिनि, जंहिंखे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जेको आहे सो प्लेइंग राइट ऐं जेको आहे सो न ॾिनो आहे। उन्हनि जे लाइ असां ही हिकिड़ो नंढो टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ कयो आहे। रहीम खोसे साहब पंहिंजी मदद पाण उन पहिरीं तव्हां ॾिसो पिया त ग्राउंड मटियारी शेर पंहिंजो बिड़शा टंडो मोहम्मद ख़ान इन जो इंटीरियल जा छोकिरा खणनि कोन था, जेका तमामु सुठा मेहनती छोकिरा आहिनि, रांदगिर रहंदा आहिनि, शौक़ीन बि आहिनि, जेका ॻोठनि जा जेतिरी जान हिननि ॻोठनि वारे प्लेयरनि में आहे कोन्हे। हींअर पंहिंजा हैदराबाद जा शेर जा जेको ॻोठनि जा 3 प्लेयर जेका आया आहिनि उहे इंटीरियल शेर जा आहिनि, ॻोठनि जा इलाइक़नि जा आहिनि छोकिरा, उहे ॾिसां आया आहिनि, परफॉर्मर प्लेयर आहिनि, उन्हनि खे परफॉर्मेंस खे खेॾनि पाकिस्तान टीम जे लाइ असां हैदराबाद जे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। ही ग्राउंड तमामु बहितरीनु ठाहियो आहे, ग्रासी ग्राउंड आहे, इन खां वधीक ॿियो छा खपे छोकिरनि खे हितां जे लाइ। उन्हनि जे लाइ हिकिड़ी बहितरीनु शइ तव्हां प्रोवाइड करे ॾिनी आहे, टर्फ विकेट आहे, उन खां अलावा सीमेंट पिच आहे। होपफुली तव्हांजी जहिड़े तरीक़े सां हीअ स्ट्रगल हले थी ख़ालिद भाई सां मिली करे रहीम खोसे वारा, त इनशा ताला जल्दी उहो ॾींहुं परे न आहे जो हितां बिड़शा जा छोकिरा पाकिस्तान लेवल ते ऐं हितां जो उनखे डिस्ट्रिक्ट खे बि जेको आहे PCB रिकॉग्नाइज़ ज़रूरु कंदी। चवण ॿी ॻाल्हि आहे पर करे ॾेखारण ॿी ॻाल्हि आहे। माशाल्लाह सां ही तमामु बहितरीनु ग्राउंड आहे ऐं सिंध में तमामु घटि अहिड़ा ग्राउंड आहिनि जेके पंहिंजी मदद पाण जे तहत जेके ठाहिया विया आहिनि। ही बि उन्हनि मां हिकिड़ो ग्राउंड आहे। कैमरामैन अली आसिफ सां गॾु मोहम्मद जुमन चौहान, मेहरान टीवी खंडू।